ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त नारद मुनि भगवान श्री श्याम सुंदर जे पटराणियुनि जे महलनि में वञी ॾिसण लॻो त हर महल में छा ॾिसे त श्याम सुंदर कंहिं न कंहिं कम में लॻो पियो आहे। यानी कि श्याम सुंदर 16,108 हर राणीअ जे महल में मौजूदु हो, जेको हाल ॾिसी नारद मुनि जो सर चकराइजी वियो ऐं हू आख़िरकार सम्झी वियो त ही वेंकटनाथ आहे। भला मूं में कहिड़ी सुमर्थी जो हिन जी परीक्षा वठी सघां। अहिड़ो वीचार करे श्याम सुंदर खे वेनती करे पंहिंजो अपराध खिम्या कराइण लॻो, जंहिं ते श्री श्याम सुंदर नारद मुनीअ खे उपदेश ॾेई चवणु लॻो त ॿिए वारे कॾहिं बि मुंहिंजी माया जे मोह में मतां अची मुंहिंजे माया जो ॼार मूंखे बि न बख़्शींदो आहे त ॿियनि जो कहिड़ो वस आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, नारद मुनि भगवान श्री कृष्ण खां पंहिंजो अपराध खिम्या कराए चयो, हे महाप्रभु अंतर्यामी, तव्हां दयाल थी मूंखे अहिड़ो वरदान ॾियो जंहिं करे तव्हां जे चरणनि जी भक्ति हमेशा क़ाइमु रहे, संसारी माया मूं ते को बि असर न करे। वेंकटनाथ नारद मुनीअ खे इच्छा मूजिबि वरदान ॾेई मोकल ॾिनी। नारद मुनि वीणा वॼाईंदो हरि गुण ॻाईंदो सत्यभामा खे अची चयो त हे पृथ्वीअ जी अवतार श्री कृष्ण महाराज तोखां वधीक रुक्मणीअ खे प्यार करे थो, तंहिं करे तूं श्याम सुंदर मूंखे दान में ॾेई वरी दान में वठ त पोइ हू तुंहिंजे वस रहंदो। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी सत्यभामा प्राणनाथ खां आज्ञा वठी श्री कृष्ण खे पारजात समेत नारद मुनीअ खे संकल्प कयो। नारद मुनि श्याम सुंदर खे पाण सां वठी हलणु लॻो त सत्यभामा श्री कृष्ण जे तौर जेतिरो सोन ॾियणु लॻी, पर नारद जी सोन बदिरां तुलसीअ जो ॾल वठी श्याम सुंदर खेसि मोटाए ॾिनो ऐं पाण आनंद सां ब्रह्मलोक ॾांहुं नारायण नारायण कंदो हलियो वियो। श्री कृष्ण चंद्र आनंद कुंड तंहिं ॾींहं खां सत्यभामा सां वधीक प्रीत करणु लॻो। प्यारा भक्तों, ही अध्याय ध्यान सां ॿुधण ऐं पढ़ण वारे जो मन हमेशा श्री कृष्ण में लॻंदो रहंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 69 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 70 श्री कृष्ण कहिड़े वक़्तु कहिड़ो कमु कंदो हो। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्री कृष्ण महाराज
संसारी जीवन खे वाट ॾेखारण वास्ते जंहिं वक़्तु जेको कमु कंदो हो सो हाल ॿुधायां थो। ॿुध त जॾहिं 2 घड़ियूं राति पई हूंदी हुई ऐं पखी ॿोलण लॻंदा हुआ, तंहिं वक़्तु वासुदेव नंदन सभिनी महिलातनि मां उथी पंहिंजो निज रूप धारे ज़रूरी कमु ॾंडण ऐं सनानु करण खां पोइ संसारी माण्हुनि वांगुरु पंहिंजी आत्मा जो ध्यानु कंदो हो। सूरज निकिरण खां पोइ वासुदेव नंदन सभिनी महिलातनि में जराऊ सिंघासन ते वेहंदो हो ऐं सभई स्त्रियूं संदसि बदन में तेल ऐं फुलेल मखे गरम पाणीअ सां सनानु कराईंदियूं हुअसि। श्री श्याम सुंदर हर रोज़ु तुलसीअ जे वण वटि वेही संध्या ऐं तर्पण करे गायत्री जपींदो हो। 4 घड़ियूं ॾींहुं चरंदो हो त हर रोज़ु हिकिड़े महल में 14 गायूं खीर ॾियण वारियूं ब्राह्मणनि खे विधीअ सां दान ॾेई ऐं उन्हनि जो आशीर्वाद वठी तंहिं खां पोइ भोॼन खाईंदो हो। जेतोणीकि श्री श्याम सुंदर ते कंहिं बि कमु करण ऐं बंधन जो फ़र्ज़ु न हो, त बि हू लोक मर्यादा वास्ते नितनेम कर्म कंदो हो। श्याम सुंदर घणनि रूपनि मां हिकिड़ो निज रूप थी चङा गहना कपिड़ा पहिरे दरवाज़े ते अची भटन जी स्तुति ॿुधी ऐं उन्हनि खे इज़त ॾेई रवानो कंदो हो। दारिक रथवान दरवाज़े ते जराऊ रथ आणे बीहारींदो हो। द्वारिका नाथ रथ ते सवार थी उद्धव सां गॾु घुमण वेंदो हो। सातकी यादव पोइ तां वेही पंखो ऐं चवण लोॾींदो हो। श्याम सुंदर जो रथ आहिस्ते राजसी सिंगार ऐं बबकीअ सां हलंदो हो। उन जूं स्त्रियूं पंहिंजे महलनि में दरियनि मां संदसि सूंहुं ॾिसी पंहिंजे बाग़ जी वॾाई कंदियूं हुयूं। थोरी देरि खां पोइ श्री कृष्ण चंद्र आनंद कुंड सुधर्मा सभा में ईंदो हो। सभु यदुवंशी उथी बि आदर सां उन खे रतन जरियल सिंघासन ते विहारींदा हुआ। कुझु वक़्तु केशव मूरत राजा उग्रसेन वटि वेही कथा ऐं पुराण ॿुधंदो हो। कृष्ण भॻवान जी कृपा सां द्वारिकापुरीअ में का बि बीमारी या ॾुकार कॾहिं बि न पियो, तंहिं करे नंढा वॾा हमेशा ख़ुशि रहंदा हुआ। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 70 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।